अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार मेठियाणी टाउन जे गोट लेट नगर खान जे प्राइमरी स्कूल रेस सामाणो खान चांडियो जे स्कूल जी बिल्डिंग्स मंजूर थी, जंहिंजी आयल पैसनि खे ठेकेदारनि पारां स्कूल जे हेडमास्टर दिलबर चांडियो जे मिली भगत सां कम करण बजाय स्कूल जी छितियुनि जो रंग कराए रुगो छित खे जोड़े इस्तेमाल जो फर्नीचर भी स्कूल खां ॿाहिरि उछलाए छॾियो आहे, जेको सख़्त गर्मियुनि सबबि ख़राब थी रहियो आहे। इहे मक़ामी रहवासी दाइंदे इल्ज़ाम हणंदे चयो त स्कूल जे हेडमास्टर स्कूल खे बंदि करे उन जो रिकॉर्ड भी पंहिंजे घर रखी छॾियो आहे। हिननि चयो त हिकु तरफ़ स्कूल बंदि थियण करे ॿार तालीम खां महरूम थी रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ स्कूल जी मरम्मत जे लाइ आयल पैसा भी स्कूल ते ख़र्च करण बजाय स्कूल जो हेडमास्टर ठेकेदार सां मिली भगत करे हड़प करे रहियो आहे, जंहिं करे स्कूल ॿीहर जल्द ज़बून हाल बणिजी शागिर्दनि जे लाइ नुक़सानकार बणिजी सघे थो। हिननि तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हिन तरफ़ ध्यानु ॾेई स्कूल जी मरम्मत लाइ आयल बजट स्कूल ते ख़र्च करे सरकारी पैसे खे नुक़सान पहुचाईंदड़ ठेकेदार ऐं स्कूल जे हेडमास्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे स्कूल जे फर्नीचर ऐं ॿिए सामान खे स्कूल अंदरि रखी स्कूल जो रिकॉर्ड स्कूल अंदरि मौजूदु रखी तदरीसी अमल खे जारी करायो वञे।